कराची में 2 ॾींहनि खां थधियूं हवाऊं घुली रहियूं आहिनि। सीउ वधियो आहे त हाणे लॻी रहियो आहे त सियारो अची वियो आहे। जॾहिं थधि पवंदी आहे त अक्सर माण्हुनि खे खंघ ज़ुकाम जी शिकायत थींदी आहे। माहिरनि सियारे में नज़ले ज़ुकाम जा सबब ॼाणण जी कोशिश कई त खेनि ख़बर पई इहो नक जे करे थींदो आहे। इन हवाले सां ॿुधायो वियो आहे त इंसानी नक जो दिफ़ाई निज़ाम जेको मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे वायरसिस जो मुक़ाबिलो करे थो, इहो निज़ाम सियारे में बेहिस थी वेंदो आहे। सियारे में नक जे मुदाफ़ियती निज़ाम जे मुतासिर थियण जो चिटो सबब माण्हुनि जो बंदि जायुनि में घणी देर ताईं रहणो आहे। इन दौरान वायरस संदनि जिस्म में मुंतक़िल थी वेंदा आहिनि। इन हवाले सां कयल तहक़ीक़ जे लेखक बेंजामिन ब्लेयर चयो आहे त कंहिं हिक शइ खे सियारे में नज़ले ज़ुकाम जो वाहिद ऐं हतमी सबब नथो करार ॾेई सघिजे। तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त नक में मौजूद खुलिया जॾहिं बैक्टीरिया या वायरस खे महसूस कनि था त उहे अरबनि जे अंग में पाणियाठ ख़ारिज कनि था। इहे पाणियाठ न रुगो ख़तरनाक बैक्टीरिया ऐं वायरस खे क़त्ल करे छॾींदा आहिनि, पर इहे ॿियनि खुलियनि खे बि बीमारियुनि जो सबब बणजंदड़ शयुनि खां ख़बरदार कंदा आहिनि। हिन तहक़ीक़ दौरान माहिरनि कोरोना वायरस जे हिक वेरिएंट ऐं ज़ुकाम जो सबब बणजंदड़ 2 वायरसनि ख़िलाफ़ नक जे दिफ़ाई निज़ाम जो जाइज़ो बि वरितो आहे। माहिर इन नतीजे ते पहुता आहिनि त जॾहिं नक जे अंदरि गर्मी पद घटिजंदो आहे त तंदुरुस्त माण्हुनि जे नक जो मुदाफ़ियती निज़ाम बि गर्मियुनि जे भेट में अधु कारकर्दगी ॾेखारींदो आहे। त पोइ सियारे में अव्हां पंहिंजो ख़्यालु रखो ऐं बीमारियुनि खां महफ़ूज़ रहो।